मोरो रिपोर्ट अख्तर लिगारी। समारोह में मशहूर दरगाह साईं हसन शाह बागबान रहमतुल्लाह अलैह जो सालियाना उर्स मुबारक जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी जी अॻुवाणीअ में SOPs तहत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो, जंहिंमें 5 करोड़ दुरूद पाक, 3 ख़तमुल क़ुरान पाक, 12 ख़तम दलाइल ख़ैरात, 80 यासीन शरीफ जा तोहफ़ा बाइसे तकलीफ़ कायनात महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार अक़दस में पेश करे पूरी आलम इस्लाम मुल्क पाकिस्तान ऐं सिंधड़ी सुहारीअ लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। दरगाह ते चादर चाढ़े प्रोग्राम जी शुरुआत कई वई। इन बाबरकत महफ़िल में सिंध जो मशहूर नात ख़्वान एहतशाम अफ़ज़ल बंभरो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में नातूं पढ़ी आयल महिमाननि खे झुमाए छॾियो। उन मौक़े ते अंजुमन ग़ुलामाने कलंदर वेलफेयर सिंध जे रूहानी सरवान बाबा साईं सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी पंहिंजे रूहानी ख़िताब में फरमायो त दोस्तो, हिन महफ़िल जो मक़सदु पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ करणु आहे, वाहिद जी वॾाईअ खे बयानु करणु, हय्यू ऐं क़य्यूम जे तौहीद बयानु करणु आहे। नाज़र उन्हें हस्ती जे अगिया तव्हां अॼु असां पंहिंजो पाण खे पेश कयो आहे जो हिन मैदान में अॼु उन्हनि गुनाहनि खां माफ़ी वठो जेका असांखे एहसास कमतरी जे वजह सां जेका असांखे उन दुनिया जे पुठियां भॼण जे करे जेका असांखे मायूसी थी। दोस्तो, ही असांजो आवाज़ असांखां मोकिलाए वेंदो, ही ख़ूबसूरतूं असांजो नात ख़्वान ही सॼी उमिरि ये आवाज़ में नथा रहे आवाज़